वफ़ो नुक़सान हुजे तुंहिंजे ज़ुबानी हो जारिया हो पंहिंजो सहारो गादिया मिली करे हैदरी मौला हुसैन बादशाह रखी जेके गादी जा मुरीद वेठायो काई बदात लाए केर गादी तारीफ मौला अब्दुल फजल रफ़ात ओ ज़हरा जे बच्चन जो खुदामा अंबिया कन था सलामा ज़हरा जे बच्चन जो खुदामा अंबिया कन था सलामा नाले रसूल जे सदके बतूल जे नाले रसूल जे सदके बतूल जे मुश्किल सबिन जी तारिया तेजो सहारो गालिया मौला हुसैन बादशाह के ऐ सोनी सलवात अञा ताईं जेको न ॻाल्हाए सघियो आहे वो मूंसां ज़रूर ॻाल्हाए थो जिन जे दिल में गाज़ी वसे थो गाज़ी जा मुरीदो तव्हांजी मोहबतनि में तारीफ़ मौला अब्बास पहुचायां थो ओ बादशाह जॻते अमीरा नौकर तिन जो ज़मीरा खामोश तो यार जेके गाज़ी जा मुरीद आहिनि बादशाह जॻते अमीरा नौकर तिन जो ज़मीरा दुश्मन हजार हुजन पैदल सवार हुजन दुश्मन हजार हुजन पैदल सवार हुजन अकेलो गाज़ी मौला भारिया हो पंहिंजो सहारो गाज़िया मौला हुसैन बादशाह रखी ताजी मोहब्बत में एतिरी देर मां पढ़ियो फ़क़त ताजी मोहब्बतन में आयतुल्ला रूहुल्लाह ख़ुमैनी साहब का ईसाई सवाल करण आया ईसाइन अची सवाल कयो इहो सोची सवाल कयो त इन्हनि जे ज़हननि में ईसा अफ़ज़ल आहे ईसा इन करे अफ़ज़ल आहे इन्हनि वटि ॿ दलीलूं आहिनि हिकिड़ो त हू आसमान ते आहे ऐं तव्हांजो नबी ज़मीन ते आहे इहा इन्हनि वटि दलील आहे ईसाइयत वटि त ईसा जी अफ़ज़लियत जी दलील इहा आहे त हू चौथे आसमान ते माना मथे आहे ऐं तव्हांजो नबी अस्तग़फुरुल्लाह अगर अफ़ज़ल हुजे हा त ज़मीन ते छो दफ़न थी आहे त मौला ख़ुमैनी साहब चयो माफ़ कजो अगर जेकॾहिं ताराज़ू में का शइ तोड़ियोसि त हल्की शइ हमेशह मथे हूंदी आहे ॻरी शइ हेठि हूंदी आहे हाय 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 ये ख़ुमैनी साहब जो जवाब आहे ख़ुदा जो कसम ऐं बहरहाल इहो इन्हनि जे ज़हननि में त इहो असांजो नबी ज़िंदा आहे अफ़ज़ल आहे अवांजो नबी ज़िंदा न आहे अस्तग़फुरुल्लाह मरी वियो आहे इहे हिननि वटि दलीलूं हाणे अची ख़ुमैनी साहब का सवाल कनि था इंशाअल्लाह आख़िरी हलाली ताईं ज़िक्र अली जो मज़ो अची ईंदो सरकार जी हदीस बि आहे मम्मात वलम यारफ़ो इमाम ज़माने ही फ़क़त मातम मीततन जाहिलिया जेको बि पंहिंजे ज़माने जे इमाम जी मार्फत जे बग़ैर मरी वञे अल्लाह जो नबी फरमाए थो उहो जहालत जी मौत मरी वियो आहे बस तव्हांजी मोहब्बतनि में ईसाई आया ख़ुमैनी साहब हाणे सवाल करण जो अंदाज़ भजन सवाल करण जो हिननि जो अंदाज़ त हिकिड़ो हमरा सुतो पियो आहे ऐं हिकिड़ो हमरा जागे थो पियो माना सुम्हण वारे मां मुराद पंहिंजो नबी वरितो आहे ऐं जागण वारे मां मुराद हिननि पंहिंजे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे वरितो आहे अच्छा ख़ुमैनी साहब जेको छा थियो कि साईं हिकिड़ो सुतो पियो आहे हिकिड़ो जागे पियो एतिरे में को मुसाफ़िर आयो उनखे मंसूराबाद वञणो हुयो उहो रस्तो विसरी वियो हाणे ॿुधायो इहो मुसाफ़िर जंहिंखे रस्तो न पियो मिले इहो सुम्हण वारे खां पुछे या जागण वारे खां पुछे जेकी ॻाल्हाए सघंदा यार कॾहिं कॾहिं हिन क़िस्म जी मजलिसूं ॿुधंदा कयो मौला हुसैन बादशाह रखे माना जागण वारे मां मुराद ईसा वरितो सुम्हण वारे मां मुराद असांजो नबी वरितो साईं अहिड़ो मुसाफ़िर आयो राह भटकी वियो हाणे भला ॿुधायो उहो सुम्हण वारे खां पुछे त मंसूराबाद किथे आहे या जागण वारे खां पुछे हिन सम्झो त चवंदो ख़ुमैनी चवंदो उहो जेको जागे पियो ख़ुदा जी इज़त जो कसम आहे ख़ुमैनी साहब हिननि जे ज़हननि जे फुतूर खे सम्झी विया ख़ुमैनी साहब जो वरी सवाल कर कि साईं हिकिड़ो जागे पियो हिकिड़ो सुम्हे पियो मुसाफ़िर आयो आहे उनखे रस्तो नथो मिले ॿुधायो सुम्हण वारे खां पुछे
या जागण वारे का पूछे खुमैनी साहब मुस्कुराई फरमाइता हिन मुसाफिर के खपे तो सुमन वारे का पूछे तवज्जो इनके खपे तो सुमन वारे का पूछे वो जो खुमैनी साहब अजीब गाल दा कयो हे तो सुतो पियो आ जेको जागे पियो हुन का पूछो न रस्तो काने आ खुमैनी साहब जो के या खबर ही कोन जागण वारो पाण इंतजार में आ ए सुमन वारो उथे मुखे बुधाए मां का दे वना हाय 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 वो पाण इन इंतजार में आए उथे मुखे बुधाए मुंजो छा थींदो मिली करी सलवात पढ़ो मोहम्मद वाले इमाम हुसैन आबाद शाद रखी ये फकत जिक्र आले मोहम्मद फजीलत आले मोहम्मद इन करे बयान करण जे लाइ असां वक्त हिकिड़ो ॿियो एतिराज़ असांजे नौजवाननि का अक्सर स्कूलन में कॉलेजेस में यूनिवर्सिटीज़ में ऑफिसेस में ए तव्हांजो हेॾो ॾिघो कलमो अहिड़ो कलमो असराए मज़ाक कनि था तंज़ कनि था जहिड़ो का रेल छुटी हुजे त पोइ यकी पई हले त बीहे ई कोन थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह व वसीउ रसूलुल्लाह व खलीफतहू बिला फस असराए मज़ाक हेॾो वॾो यो कलमो आंदो किथा मौला जे मलक के तो अतीउल्लाह व अतीउ रसूल व उलिल अम्र मिनकुम तवज्जो है न कि बुला अल्लाह चयो अतीउल्लाह असा मलकन पढ़ियो सी ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह चयो अतीउ रसूल असा चयो मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह चयो व उलिल अम्र मिनकुम असा चयो अली वलीउल्लाह ये ताजी मोहब्बतन में बस ए मलन इनन ये काफरान ये मुसलमान नाहन छाकान इनन जे कलमे में अलिया इनन जी आजान में अलिया इनन जे उथन में में अलिया इनको अली अली करता इनन की हर शय में अलिया इन के हे मुसलमान नाहन काफरान मौला जो मलक तो भाईजान असा जे के नंडे में नंडे मलक ता के जोर त न भरवा तो मौली साहब ता भी पे आजान में अली वलीउल्लाह चो मौली साहब ता भी कलमे में अली वलीउल्लाह चो अस ये त न चवंदा असा मलंगन असा आजादारन असा हुबदारन जे मौला अली के इन लायक समझो तने आजान में नालो वरतो तवज्जो असा अली के इन लायक समझो सी तने कलमे में नालो वरतो मौला साहब तू असा जे मौला जो नालो छो तो वठी न वठ असा अली के काबिल समझो सी अली जो नालो वरतो तू जे के काबिल समझी हुन जो नालो वठ बराबर तो के झलियो त तू पंहिंजे पीरनि जो नालो कलमे में न वठ आज़ान में न वठ अगर जे करे तोखे तू हुननि खे हिन क़ाबिल समझी थो त तू बि हुननि जो नालो वठ न पर 1400 साल थी विया अथव अॼु ॾींहुं ताईं कलमे में कंहिंजो नालो न वठनि आज़ान में कंहिंजो नालो न वठनि दलील आहे मौलवी साहब जेके मञी थो हुनखे कलमे जे लाइक़ नथो समझी पोइ हिन में असां मलंगनि जो कसूर थोड़ी आहे बस आख़िरी हुसैनी जे हवाले सां मौला जो मलक हा वाकई असीं भी तुझी नजर में काफिर आयूं पर असीं तुझी नजर में ये काफिर आयूं जीअं तुझी नजर में हजरत अबू तालिब काफिर आ तवज्जो असीं भी तुझी नजर में ये ही काफिर आयूं जीअं हजरत अबू तालिब काफिर आ मौलवी साहब माफ कजो तव्हां बि असांजी नजर में ये मुसलमान आयो जीअं यजीद मुसलमान हुयो मिली कई सलवात पढ़ो मोहम्मद वाले सल्ली अला मुहम्मद वाली मोहम्मद माशाअल्लाह बाबा मौलवी साहब दी विचायो हां तो ताकि बिल्कुल एक्टिव हुजण खपे बावाज़ बुलंद सलवात पढ़ो मोहम्मद वाले अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद वाली मोहम्मद बस का मतदार काफी फजाइल उलमा किराम पढ़ी पिया असा जाकर जो जुमलो हुंदो आ त फजाइल भले के आए कदे बिला परवाही करे न बुझी